नाज़रीन, पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर की दावत ते खानगढ़ पहुंची वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी के रिपोर्टर गुलाम नबी महर खान। जी गुलाम नबी, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जेको राति जेको देर सां जेको आहे खानगढ़ में सूबाई वज़ीर जेको आहे सरदार मोहम्मद खान महर जी जेका रहाइशगाह आहे उते जेको आहे राति देर सां पहुतो हुयो, जिते सुबुह सां जेको आहे जेको नाश्ते जी दावत हुई। नाश्ते जी दावत में जेको आहे उन उते जेको आहे पीपी जो MP आहे अली नवाज़ खान उर्फ राजा खान महर जेको उहो बि हुयो ऐं नाश्ते जी उते जेको आहे ज़िले चेयरमैन जेको आहे घोटकी बंगो खान महर बि जेको आहे साण गॾु हुयो पियो त मुलाक़ात थी, जिते हुन मुलाक़ात में ॿुधायो पियो वञे त जेको आहे ईंदड़ जेकी आहे काबीना जे सेटअप जेको आहे हली थियूं आहिनि, जंहिं बाद उतां जेको आहे जेको सैलाबी सूरत हाल जेको आहे बंदनि जी सूरत हाल जो जाइज़ो वठंदो ऐं उते जेको आहे पाणी जी जेकी आहे गुडू बिराज उन हिसाब सां ब्रीफिंग जेको आहे वठंदो। ऐं हितां जेको उन सिलसिले तव्हांखे ॿुधायां त जेको आहे ज़िले इंतिज़ामिया या जेको आहे सिक्योरिटी जे हिसाब सां जेके इंतिज़ाम तमामु सख़्तु कया विया आहिनि, जंहिंमें जेको आहे घोटकी खानगढ़ खां जेको आहे घोटकी ऐं गुगू ताईं जेके आहिनि मुख़्तलिफ़ जेको आहे हंधनि ते जेके आहिनि पुलिस जूं पिकटियूं जेके आहिनि उहे क़ाइमु कयूं हुयूं आहिनि, जंहिं ते पुलिस जो जेको गश्त बि जेको आहे उहो वधायो वियो आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधायां त इन जेको इहो पर्सनल प्रोग्राम में जेको आहे मीडिया ते जेको आहे कवरेज खां रोकियो वियो आहे। जी गुलाम नबी, अवां जी महिरबानी।